नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻुवाण मंज़ूर वसाण वरी मुल्क में आम चूंड। वज़ीर आज़म इमरान खान ऐं परॾे वज़ीर शाहमूद कुरैशी बाबति वॾियूं अकथियूं कयूं आहिनि। हिकु वीडियो में मंज़ूर वसाण चयो आहे त समूरियूं सियासी पार्टियूं इलेक्शन जी तयारी कनि। साल 2022 जे अक्टूबर उन खां पोइ इलेक्शन ॾिसी रहियो आहियां। इन चयो त इमरान खान पंजाब में बल्दियाती चूंड न कराईंदो, कोई न कोई बहानो बणाए साल 2022 में आम चूंडनि जो ऐलान कंदो। परॾे वज़ीर बाबति अकथी कंदे मंज़ूर वसाण जो चवणु त शाहमूद कुरैशी नई सियासी जमात ठाहिण ते कमु करे रहियो आहे, पर नई सियासी जमात ठाही न सघंदो। हू कंहिं ॿी पार्टी में हलियो वेंदो। सूबाई सलाहकार जो चवणु आहे त सिलेक्टेड जो खटण वारो वक़्तु हलियो वियो आहे। कुझु तयारु रहे। इमरान खान जे हारण जो वक़्तु हाणे हू खेॾी नथो सघे त खटंदो कीअं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।